अस्सलाम वालेकुम दोस्तों, सीरियल रहा मैं यूट्यूब चैनल नए वीडियो में तक बताने वाला ड्रामा सीरियल पानी में जा पैसा न ड्रामे के बारे में मैं तक बताने वाला न ड्रामे जा राइटर केरन या न ड्रामे जो डायरेक्टर केरा है या न ड्रामे में केड़ा केड़ा अदाकार कम कन पे आ जाई ड्रामा केड़े चैनल ते हलाए विंदो या न ड्रामे की शूटिंग केड़े शहर में थे भी सब कोई नए वीडियो में तक बताएंगे। पर दोस्तों का सारो रिक्वेस्ट है जे करे ता से चैनल ते पहले चक नवा है वाली रहा मैं यूट्यूब चैनल ते मेहरबानी करे असा चैनल के सब्सक्राइब क्यों शेयर क्यों लाइक क्यों कमेंट क्यों हलों था वीडियो तरफ। ड्रामा सीरियल पानी में जा पैसा एक बेहतरीन ड्रामा है। इन ड्रामे की रिकॉर्डिंग लाड़ बदीन सांगड़ इन शहर में थी रही है। दोस्तों मां तक बताइंदो लाता इन ड्रामे जो डायरेक्टर है जावेद खास के लिए तमाम एक बेहतरीन डायरेक्टर है। दोस्तों मां तक बताइंदो लाता है ये ड्रामा कुछ बसाल आवल सिंह टीवी ते हलाए हुयो पानी में जा पैसा उन का बाद में हाणे ही ड्रामा सीजन 2 हलाए पियो वञे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग तेज़ शोर सां हली रही आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जूं 20 केसियूं रिकॉर्डिंग थी चुकियूं आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में जेके अदाकार कमु कनि पिया सिंध जो बहितरीन अदाकार असद कुरैशी जेको पाण सीनियर आहे, निसार शाह, अब्बास गुल ओडाणो, आबा शबीर चना, तान्या चना, इन खां अलावा बेहतरीन एक्टर हिन ड्रामे में कमु कनि पिया। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ बेहतरीन ड्रामो आहे। हीउ ड्रामो जेको आहे त सिंध टीवी ते हलाए वेंदो ऐं बेहतरीन एक्टर हिन में कमु कनि पिया। तव्हांखे हिन ड्रामे में हर मंज़र जो सीन ॾेखारियो वेंदो ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ बेहतरीन ड्रामो आहे ऐं हिन ड्रामे जी बेहतरीन कहाणी लिखी वई आहे। ऐं दोस्तों हीउ सिंध टीवी ते हलंदो जेको 7 लॻी जेको आहे 5 मिंटनि ते हर रोज़ सोप सीरियल आहे ड्रामो। अॼोको वीडियो जी दोस्तों तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब कंदा।